मेहर इस्लामी बैंक मेहर के मैनेजर खिलाफ संदस पंहिंजे ई बैंक के सिक्योरिटी गार्ड मंजूर गायचो पंहिंजे भाणेज सुधीर डहोट सां गॾु नेशनल प्रेस क्लब मेहर पहुची एहतजाज कंदे आहियूं त इस्लामी बैंक मेहर के मैनेजर आमिर मंगी रिश्वत की बाज़ार गरम करे छॾी आहे। हुन चयो त मैनेजर रिश्वत एवज़ मनपसंद माण्हुनि खे पैसा ॾेई ग़रीबनि खे हथ सां परेशान करे रहियो आहे। ॿोर मुतासिर मारूअड़ा पैसा वठण लाइ परेशान बणियल आहिनि। बैंक मैनेजर मिसकिन मारूअड़नि सां ज़ुल्म जी इंतिहा करे छॾी आहे। मां मजबूर थी पंहिंजे ई बैंक मैनेजर के ख़िलाफ़ दाहियूं ॾियां थो त जीअं मिसकिन मारूअड़नि खे को रिलीफ मिली सघे। हुननि इस्लामी बैंक जे अख़्तियारनि खां घुर कंदे मैनेजर आमिर मंगी ख़िलाफ़ करप्शन जो नोटिस वठी केस कार्रवाई करे ग़रीबनि सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची